हेलो व्यूअर, आई एम आज़ाद सागर जान। पार्ट्स ऑफ स्पीच जा 8 लफ़्ज़ आहिनि जंहिंमें असां नाउन इसम ऐं इसम जा क़िस्म पार्ट 4 में सिखी आया आहियूं। प्रोनाउन ज़मीर ऐं ज़मीर जा क़िस्म पार्ट 5 में सिखी आया आहियूं। ठीकु आहे। अॼु असां सिखंदासीं एडजेक्टिव सिफ़त ऐं सिफ़त जा क़िस्म। ठीकु आहे। असांजा पार्ट मुकमल ॾिसंदा कयो। असांजो हर पार्ट तफ़सील सां हूंदो आहे। अचो त ॾिसूं एडजेक्टिव सिफ़त उन जी वसिफ़। हिन जी इंग्लिश में डेफिनेशन आहे एन एडजेक्टिव इज़ ए क्वालिफाइंग विच क्वालिफाइज़ आर नाउन आर प्रोनाउन। ठीकु आहे। ऐं हिन जी सिंधी में वसिफ़ आहे अहिड़ा लफ़्ज़ जेकी जुमिले में इसम जो गुण, ओगुण, क़द या अंदाज़ जी माना ॾेखारनि त उनखे सिफ़त चइबो आहे। ठीकु आहे। एग्ज़ाम्पल गुड, लिटल, ब्लैक, बिग, etc। मिसाल सुठो, नंढो, कारो, वॾो वग़ैरह। ठीकु आहे। हाणे ॾिसूं था सिफ़त जा क़िस्म। काइंड्स ऑफ एडजेक्टिव यानी सिफ़त जा क़िस्म। ठीकु आहे। सिफ़त जा 8 क़िस्म आहिनि। कहिड़ा आहिनि उहे हेठि ॾियूं था। ठीकु आहे, जेकी हेठि ॾिजनि था। नंबर 1 एडजेक्टिव ऑफ क्वालिटी। नंबर 2 एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी। ओके। नंबर 3 नंबरल एडजेक्टिव या नंबर एडजेक्टिव। नंबर 4 डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव। ऐं नंबर 5 डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव। नंबर 6 प्रॉपर एडजेक्टिव। ऐं नंबर 7 इंट्रागेटिव एडजेक्टिव। ऐं हिन जो आख़िरी क़िस्म 8 आहे पासिव एडजेक्टिव। ठीकु आहे। हाणे इन्हनि 8 क़िस्मनि जी असां अलॻि अलॻि विज़ाहित कंदासीं। नंबर 1 आहे एडजेक्टिव ऑफ क्वालिटी यानी सिफ़त वसफ़ी या सिफ़त ख़ासियत। हिन जी डेफिनेशन आहे ही सिफ़त इसम या ज़मीर जे ख़ासियत, रंग, रूप, क़द काठ, सुठाई ऐं ख़राबी बयानु कंदो आहे। ठीकु आहे। उम्मीद आहे तव्हां सम्झी विया हूंदव। एग्ज़ाम्पल यानी मिसाल राबी इज़ ए ब्यूटीफुल बेबी। राबी हिकु ख़ूबसूरत ॿार आहे। शी इज़ टाल। हूअ डिघी आहे। असलम इज़ ए ब्लैक बॉय। असलम कारो छोकिरो आहे। नंबर 4 एग्ज़ाम्पल यू आर लेज़ी यानी तूं सुस्त आहीं। नंबर 5 आई एम पुअर। मां ग़रीब आहियां। तव्हां ॾिठो त ख़ूबी ख़ासियत अहिड़े तरीक़े जे खे सिफ़त ख़ासियत चइबो आहे। नंबर 2 एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी यानी सिफ़त मिक़दारी। अहिड़ा लफ़्ज़ जेकी कंहिं इसम या ज़मीर जे मिक़दार या अंदाज़ खे वाज़िह कनि तिन खे सिफ़त मिक़दारी चइबो आहे। एग्ज़ाम्पल वी ईट सम फ्रूट डेली। शी हैज़ कम हियर सेवरल टाइम। होल दैट डे शी वॉज बिज़ी। तव्हां ॾिठो त डेली सेवरल बिज़ी सिफ़त मिक़दारी आहिनि। नंबर 3
न्यूमरल एडजेक्टिव यानी सिफ़त अददी। अहिड़ा सिफ़त जेकी इस्म या ज़मीर जे तइदाद खे ज़ाहिर कनि तिन खे सिफ़त अददी चइबो आहे। एग्ज़ाम्पल तौरु वन मैन वाज़ ऑन द रूफ, टू यंग गर्ल्स वर ब्लाइंड। नोट सिफ़त अददिया ॿ हिसा थींदा आहिनि। ठीकु आहे, हिकु डेफिनाइट एडजेक्टिव ऑफ नंबर ऐं ॿियो आहे इनडेफिनाइट एडजेक्टिव ऑफ नंबर्स। अचो त इन्हनि जी वसिफ़ ॾिसूं। नंबर 1 डेफिनाइट एडजेक्टिव ऑफ नंबरल। हिन खे सिंधी में सिफ़त अददी मईन वाज़िह चइबो आहे ऐं हीअ कंहिं बि शयुनि जो सही ऐं वाज़िह तइदाद ॾेखारे थी। ठीकु आहे, जीअं एग्ज़ाम्पल 1 2 3 4 5 etc. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ etc. नंबर 2 इंडिफिनाइट एडजेक्टिव ऑफ नंबर। हिन खे सिंधी में सिफ़त अददी गैरमईन या नामालूम जो तइदाद चइबो आहे ऐं हीअ शयुनि जो मुकमल तइदाद न ॾेखारींदा आहिनि। एग्ज़ाम्पल मिसाल एनीवन, मच मनी, सेवरल टाइम, somebody, few water, all the student, some milk etc. ठीकु आहे। नंबर 4 सिफ़त जो चौथों क़िस्म डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव यानी सिफ़त तक़सीमी। सिफ़त तक़सीमी अहिड़ा लफ़्ज़ जेकी किन बि शयुनि या विरासत ॾेखारनि तिन खे सिफ़त तक़सीमी चइबो आहे। एग्ज़ाम्पल एवरी, मच अदर, आइदर, नाइदर etc. ठीकु आहे। एवरी टीचर शुड वर्क हार्ड। ईच गर्ल्स वाज बिज़ी इन द रीडिंग। Neither boys is intelligent here. नंबर 5 डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव यानी सिफ़त इशारो। ही सिफ़त जो पंजो क़िस्म आहे। दिस इज़ मैन क्रेज़ी। हिन जा मिसाल ॾिसो। ही माण्हू दीवानो आहे। नंबर 2 देयर गर्ल्स आर फूल। ही छोकिरियूं बेवकूफ़ आहिनि। नंबर 3 दैट रूम इज़ माइन। ही मुंहिंजो कमरो आहे। नोट सिफ़त इशारे ऐं ज़मीर इशारे में फ़र्क़ु। ठीकु आहे, कहिड़ो फ़र्क़ु आहे ॾिसूं था। सिफ़त इशारे में दिस, दीज़, देट ऐं दोज़। ठीकु आहे, इन्हनि फ़इलनि खां फ़ौरा बैदि इस्म नाउन रखियो वेंदो आहे। ठीकु आहे, जॾहिं त ज़मीर इशारे में या ज़मीर इशारे जे जुमलनि में दिस, दीज़, देट ऐं दोज़ इन्हनि फ़इलनि खां फ़ौरा बैदि वर्ब फ़इल रखियो वेंदो आहे। ठीकु आहे, अचो तव्हांखे थोरो इन जे बारे में मिसाल ॾेई सम्झायूं। ठीकु आहे, अचो त ॾिसूं। लेफ्ट साइड आहे सिफ़त इशारो। ठीकु आहे, ऐं राइट साइड आहे ज़मीर इशारो।
ठीकु आहे। हाणे ॿिन्ही जा एग्ज़ाम्पल ॾिसूं। सिफ़त इशारे में आहे नंबर 1, दिस पेन इज़ ब्यूटीफुल। तव्हां ॾिसोसि त दिस खां पोइ पेन नाउन रखियो वियो आहे ऐं ज़मीर इशारे में दिस इज़ अ ब्यूटीफुल पेन। हिन खां दिस खां पोइ वर्ब रखियो वियो आहे, इज़ वर्ब आहे, पेन नाउन आहे। ठीकु आहे। दीज़ किड्स आर माइन, दीज़ आर माई किड्स। ठीकु आहे। फ़र्क़ु तव्हांजे साम्हूं आहे। दैट वोमेन इज़ अ लविंग मदर, यानी माउ सां प्यार करे थी। ज़मीर इशारे में आहे दैट इज़ अ वोमेन लविंग मदर। ठीकु आहे। दीज स्टूडेंट्स आर पंक्चुअल। ओके, त ज़मीर इशारे में थींदो दीज आर पंक्चुअल स्टूडेंट्स। ओके, उम्मीद आहे तव्हां ज़रूरु सम्झी विया हूंदव। नंबर 6, प्रॉपर एडजेक्टिव। ही सिफ़त जो छहों क़िस्म आहे। ठीकु आहे। प्रॉपर एडजेक्टिव यानी सिफ़त ख़ालिस या सिफ़त ख़ासि। अहिड़ा सिफ़त जेकी के ख़ासि नाले या इस्म मां ठाहिया वञनि उनखे सिफ़त ख़ालिस चइबो आहे। ठीकु आहे। प्रॉपर नाउन इस्म ख़ासि ऐं प्रॉपर एडजेक्टिव सिफ़त ख़ासि। जीअं पाकिस्तान इस्म ख़ासि आहे, प्रॉपर नाउन आहे। ठीकु आहे। त एडजेक्टिव सिफ़त ख़ासि थींदो वञी पाकिस्तानी। ठीकु आहे। यानी इस्म मां सिफ़त। एशिया पाकिस्तान, इहे इस्म ख़ासि आहिनि। ठीकु आहे। सिफ़त में थींदो एशियन। चाइना, हिन जो सिफ़त थींदो वञी चाइनीज़। ठीकु आहे। नाउन हुजनि या ख़ासि नाले मां सिफ़त थियणा पवंदा आहिनि, उनखे सिफ़त ख़ासि चइबो आहे। जीअं अमरीका। ओके, त सिफ़त ख़ासि थींदो वञी अमरीकन। ठीकु आहे। वरी ॾिसूं था जापान, हिन जो थींदो वञी जापानीज़। ठीकु आहे। ईरान, ईरान। ठीकु आहे। ईरान मुल्क आहे, हिन जो थींदो ईरानी या ईरानिन। असां कॾहिं कॾहिं मिसालनि में चवंदा आहियूं न हीअ शइ ईरानी आहे। ठीकु आहे। एक्टिव एक्टिविटी, बिज़ी मसरूफ़। ठीकु आहे। हिन जो थींदो बिज़ीनेस यानी मसरूफ़ियत। हैप्पी यानी ख़ुशी। ठीकु आहे। हैप्पीनेस यानी ख़ुशी। पुअर माना गरीब, पुअर्टी यानी गरीबी। ठीकु आहे। साइलेंट ख़ामोश, साइलेंट आम लफ़्ज़ आहे ऐं हिन जी सिफ़त थींदी वञी साइलेंस यानी ख़ामोशी। फॉल्स यानी कूड़ा। ठीकु आहे। सिफ़त ख़ासि थींदी हिन जी फॉल्सहुड, कूड़ाई। उमेद कयूं था तव्हांखे सिफ़त ख़ासि ऐं इस्म ख़ासि सम्झ में अची विया हूंदा। ठीकु आहे। नंबर 7, इंट्रागेटिव एडजेक्टिव यानी सिफ़त इस्तफ़ाम। ही सिफ़त जो 7हों क़िस्म आहे। हिन जी डेफिनेशन वसिफ़ आहे ऐं हिन जा मिसाल आहिनि। ठीकु आहे। इस्तफ़ाम जी त ख़बर आहे यानी सवाली। ठीकु आहे। हिन जी वसिफ़ आहे जेको सवाली जुमिला हुजनि हुनखे सिफ़त इस्तफ़ाम चइबो आहे। बसि डायरेक्ट हिन जा मिसाल था ॾिसूं। विच, विच कहिड़ो कहिड़ी कहिड़ा। हूज़ कंहिंजो कंहिंजा कंहिंजी। ठीकु आहे। वाट, वाट जी तव्हां सभिनी खे ख़बर आहे त वाट जी माना आहे छा। कॾहिं कॾहिं कहिड़ो ऐं कहिड़े जी माना बि वठंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं हिन जा इस्तेमालु ॾिसूं हाणे। नोट मथां 3 लफ़्ज़ सिफ़त इस्तफ़ाम जा आहिनि। इस्तफ़ाम यानी सवाली। ठीकु आहे। विच कार इज़ यूअर। ठीकु आहे।
यानी कहिड़ी कार तव्हांजी आहे। ठीकु आहे, तव्हां ॾिठो त सुवालु पुछियो वियो आहे, इन जे करे सिफ़त इस्तफ़ाम चवंदा आहियूं। हुज़ पेन इज़ पिंक। ठीकु आहे, तंहिंजी सिंधीअ में थोरी ट्रांसलेट करे ॿुधायूं था। कंहिंजी पेन गुलाबी आहे। ओके। नंबर 3 आहे वाट रीज़न ऑफ देम। उन्हनि जो कहिड़ो सबबु आहे। ठीकु आहे, हाणे ॾिसूं था सिफ़त इस्तफ़ाम ऐं ज़मीर इस्तफ़ाम में फ़र्क़ु। ठीकु आहे, सिफ़त इस्तफ़ाम ऐं ज़मीर इस्तफ़ाम में तफ़ावत या फ़र्क़ु। इंट्रागेटिव प्रोनाउन, इंट्रागेटिव एडजेक्टिव। ओके, राइट साइड ऑफ सिफ़त इस्तफ़ाम। ठीकु आहे, सिफ़त इस्तफ़ाम विच, हुज़ एंड वाट खां फ़ौरा बैदि छा ईंदो आहे, नाउन। ठीकु आहे, इसम नाउन खणंदा आहिनि। ओके, जॾहिं त ज़मीर विच, हुज़ एंड वाट खां फ़ौरा बैदि फ़ैल वर्ब खणंदो आहे। राइट साइड आहे सिफ़त इस्तफ़ाम ऐं लेफ्ट साइड आहे ज़मीर इस्तफ़ाम। हिननि जा कुझु मिसाल ॾिसी सम्झूं। ठीकु आहे, विच फ्लावर डू यू लाइक। सिफ़त इस्तफ़ाम विच खां पोइ फ्लावर नाउन रखियो वियो आहे, जॾहिं त ज़मीर में विच इज़ यूअर फेवरेट फ्लावर, विच खां पोइ फ़ैल वर्ब रखियो वियो आहे। ठीकु आहे, ज़मीर इस्तफ़ाम हुज़ चिल्ड्रेन आर दीज़। ठीकु आहे, सिफ़त में थींदा वञी हुज़ आर दीज़ चिल्ड्रेन। ठीकु आहे, वाट प्लेस डज़ ही सिट। ठीकु आहे, इहो सिफ़त जो आहे। वाट इज़ प्लेस वर ही सिट, इहो वर्ब आहे। सिफ़त ज़मीर इस्तफ़ाम आहे। ठीकु आहे, नंबर 8 पासिव एडजेक्टिव यानी सिफ़त इज़ाफ़त। ठीकु आहे, ही सिफ़त जो 8हों क़िस्म आहे। उहे लफ़्ज़ जेकी असां कंहिं बि शइ जे मालिकी ॾेखारण लाइ जुमिले में इसम सां गॾु इस्तेमालु कंदा आहियूं, उन्हनि खे सिफ़त इज़ाफ़त चइबो आहे। ठीकु आहे, मिसाल, एग्ज़ाम्पल। ओके, माई पेन इज़ पिंक कलर्ड। तव्हां ॾिठो त माई पेन, ठीकु आहे, इसम सां गॾु इस्तेमालु कयो वियो आहे। मुंहिंजी पेन गुलाबी आहे। ठीकु आहे, आवर हाउस इज़ इन सखर। ओके, असांजो घर सखर में आहे। योर कार इज़ न्यू मॉडल। तव्हांजी कार नए तर्ज़ जी आहे या नए मॉडल जी आहे। ठीकु आहे, हिज चेस्ट इज़ स्ट्रॉन्ग। ठीकु आहे, सिंधी में ट्रांसलेट आहे हिन जो सीनो महफ़ूज़ आहे। ओके, हर फेस वाज लाइक द मून, यानी हिन जो चेहरो चंड जियां हो। वाज माना हो। देयर बिल्डिंग इज़ ओल्ड, इन्हनि जी इमारत पुराणी आहे। नोट, मथियां डबल कामा वारा लफ़्ज़ सिफ़त इज़ाफ़त जा आहिनि। ठीकु आहे, असां डबल कामा ॾेई सम्झायो वियो आहे। ओके, नोट, इसम नाउन ऐं इसम जा क़िस्म पार्ट 4 में मौजूदु आहिनि। ज़मीर प्रोनाउन ऐं ज़मीर जा क़िस्म पार्ट 5 में मौजूदु आहिनि। ठीकु आहे, ज़रूरु मुतालियो कजो। असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं दोस्तनि में शेयर बि कयो। ठीकु आहे, त जीअं असांजी हर वीडियो, हर पार्ट तव्हांखे हर टाइम ते मिली सघे। ठीकु आहे, थैंक्स फॉर वॉचिंग। असांजी वीडियो ऐं पार्ट खे ॾिसण लाइ वॾी वॾी महिरबानी। थैंक यू, टेक केयर, ख़ुदा हाफ़िज़।